नाज़रीन, नौशर फिरोज़ में सेबको मुलाज़मन पारां मुतालबन जी मनता लाइ एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे हीअ रिपोर्ट। नाज़रीन, वापडा जी इम्कानी निजकारी खिलाफ़ नौशर फिरोज़ में सेबको जे मुलाज़मन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त संदन मसइला कहिड़ा आहिनि ऐं जेके उहे हल न पिया थियनि, छाजे करे न पिया हल थियनि। साईं, छा नालो आहे तव्हांजो? अली नवाज़ मलक। कहिड़ा मसइला आहिनि? मसला असांजा आहिनि निजकारी जा। निजकारी छाजी आहे? जॾहिं असांजो इदारो कमाए पियो थो, सही असांजी निजकारी छाजी आहे? नाल हुक्मराननि तो उहे छॾे वञनि बसि। सही। बाक़ी असांजो मुतालबा आहिनि निजकारी जे ख़िलाफ़। पगारूं असांजूं तमामु घटि आहिनि, पे स्केल आहिनि उहे घटि आहिनि, उहे असांखे ॾिना वञनि। असांजा जेके बि वफ़ाक़ी खाता आहिनि पूरे पाकिस्तान में एहतजाज आहे। वफ़ाक़ी जेके बि इदारा आहिनि गवर्नमेंट जे ख़िलाफ़ एहतजाज आहे। गवर्नमेंट असां सां वाइदो कयो हुयो, अॻु में असां एहतजाज कयो हो त असां मराहतूं ॾींदासीं ऐं जेको आहे मुतालबा पूरा कंदासीं, पघारूं वधाए ॾींदासीं, जेको डिसंबर में असांखे उन्हनि खे पूरो करे ॾियणो हो। ऐं उमर अयूब उन खे यू टर्न वठी ऐं असांखे वरी जेको आहे सो अॻिते वधाई त जुलाई में कंदुसि। जुलाई में त वरी नई बजट अची वेंदी। हीउ साल असांजो वियो हलो जॾहिं सूबाई गवर्नमेंटनि सभिनी जेको आहे मराहतुनि पघारूं वधायूं, 15% पघार वधायूं, उन खां अलावा यूटिलिटी जेको आहे सो अलाउंस ॾिनऊं। असां सां ज़ुल्म कयो थो वञे, मज़दूर जो रत चूसे इमरान ख़ान जेको आहे सो खज़ानो थो भरे। मज़दूर इत्तेहाद जिंदाबाद। जीअं त असां ते बार बार ही जेको आहे प्राइवेट करणु चाहिनि था, सो असां कंहिं बि सूरत में प्राइवेट थियणु न ॾींदासीं। ॿियो त असांखे जेको आहे असांजा पघारूं बि जेके कोन वधायूं आहियूं ऐं असांजा काफ़ी मुलाज़िम जेके आहिनि रिटायर थिया आहिनि, उन्हनि जे सिलसिले में बि उन्हनि जी जेको आहे को असांजो तदारक कोन थो थिए ऐं उनजो असांजो हल थियणु घुरिजे। महांगाई दौरान सूबाई गवर्नमेंट जेको आहे तो पघारूं वधायूं, असां मर्कज़ वारनि जी कंहिं बि क़िस्म जी पघार जेका कोन वधी। हे अॼु असांजो जेको एहतजाज आहे तो पुरअमन एहतजाज, लेकिन हुकूमत चाहे थी हिन में कुझु भगदड़ थिए। असां मुलाज़िम आहियूं, असांजो इदारो आहे, असां नथा चाहियूं त हिन में असां को भगदड़ कयूं। ऐं असां पुरअमन तरीक़े सां असां ॿुधाइण था चाहियूं त हे इदारे खे न टोड़ियो बा, महिरबानी कयो। इदारो आहे तो हे मुल्क बि आहे, इदारो न हूंदो तो हे मुल्क बि न हूंदो। ही निजकारी जो जेको मज़दूर दुश्मन ऐं मुल्क दुश्मन जेको फ़ैसिलो आहे, असां इन जी भरपूर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं मुहज़िब मुल्कनि में हीअं हूंदो आहे, तव्हां सॼी दुनिया में वञो, जिथे तव्हां वधीक जेका शइ कंज़्यूम कंदो, वधीक इस्तेमालु कंदो त उन जो रेट माइनस थींदो। पर हिन नाहिल स्टेट में उन शइ जो माना 100 यूनिटनि जो हिकिड़ो बिल आहे, 200 यूनिटनि जो ॿियो बिल आहे, 300 यूनिटनि जो टियों बिल आहे। पहिरियों नंबर इहा अवाम दुश्मन ऐं मज़दूर दुश्मन। वञे त लाइनमैन या LS या एक्सन या SDO साइड ते थो पेमेंट जे लाइ, न कि मिनिस्टर थो वञे, न कि सेक्रेटरी थो वञे, न कि CO थो वञे। कैमरामैन अहमद फराज सां गॾु महबूब करोड़ो, मेहरान TV न्यूज़, नौशर फिरोज़।